मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर सुमा छिट्टो मूजिब यूनियन काउंसिल उडेरोलाल स्टेशन जे ॻोठ गाज़ी खान साहोवाल जे रहवासियुनि ग़ुलाम मुस्तफ़ा साहोवाल, इमरान साहोवाल, मोहम्मद अली, अली नवाज़ उर्फ डोशी, अमीर बख्श, हबीबुल्ला ऐं ॿियनि प्रेस क्लब उडेरोलाल आॾो एहतजाज कंदे दाहियो आहे त WFP शिफ़ा फाउंडेशन ॻोठ जे बेपहुच माण्हुनि जी माली मदद कंदे पई अचे ऐं लाॻीतो खेनि रक़म मिलंदी बि रही आहे, पर ताज़ी किस्त किन माण्हुनि जे चवण ते असांजी रक़म रिश्वत न ॾियण जे करे रोकाए छॾी आहे, जंहिंसां ॻोठ जा 22 खां वधीक लाचार माण्हू सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। हुन ॿुधायो त शिफ़ा पारां जिन मिस्किन माण्हुनि जी इमदाद रोकी वई आहे, उन्हनि माण्हुनि खे रक़म न मिलण सबबि हू सख़्त परेशान थी विया आहिनि। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त जेकॾहिं असां रिश्वत ॾियूं हा त असांखे बि रक़म मिली वञे हा, पर असां पारां इनकार करण ते ॻोठ जे मिस्किन माण्हुनि जी इमदाद हिकु शख़्स खे ख़ुशि करण लाइ रोकी वई आहे, जंहिं करे हिन वक़्तु काफ़ी ॻोठाणनि खे किस्त नाहे मिली। हुननि मुतालबो कयो त असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।